أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أولئك الذين هدى الله فبهداه مقتده صدق الله مولانا العلي العظيم دوستان محترم अल्लाह तबारक व तआला असांजे मथां हिन ज़िंदगीअ में हिकु दफ़ो ॿीहर करम कयो जो पंहिंजे करम वारे बाने जी महफ़िल में आणायो आहे। अल्लाह वारनि जो आस्तानो हुजे, अल्लाह वारनि जो दीदार हुजे, रहमत जी लहर वारी घड़ी हुजे, मुर्शिद दिलबर साईं जो चेहरो हुजे, कुरान जूं लोलियूं हुजनि, मानो झोल खाली खणी ईंदो आहे पर मोटंदो आहे त अल्लाह जी रहमत सां झोल भरे पोइ मोटी वेंदो आहे। सुभान अल्लाह। ये महफिल आम महफिल नाहे, आम के मौलवी जी महफिल नाहे, पर एक अल्लाह जे कामिल अकमल वली जी महफिल आहे। अल्लाह जे वलियन जी महफिल उहा हुंदी आहे जो वली चयो त असांजी महफिल में कॾहिं निभागा न आनींदा के माण्हू चयो साईं छा निभागा अचनि पोइ अल्लाह जे वली चयो जेकर निभागा ईंदा आहिनि मुंहिंजी महफिल मां मोटंदा आहिनि त भागनि ऐं बख़्तनि वारा बंजी पोइ मोटंदा आहिनि। असांजा अमल कहिड़ा बि हुजनि, असां कमी असां में, कोताही असां में, पर असांजो मुर्शिद कामिल आहे, दिलबर अकमल आहे। उन ॾींहुं महफ़िल में आया हो, निगाह दिलबर थींदी वेंदी बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह वारनि जी सोबत उहा आहे, अल्लाह वारनि जी महफ़िल उहा आहे, अल्लाह वारनि जी मजलिस उहा आहे जो माण्हू जॾहिं निकिरंदो आहे घर खां त अल्लाह जा मलाइक उन वटि ईंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि त अल्लाह जे तरफ़ां असां तोॾे सलाम खणी आया आहियूं। ऐं अल्लाह ताला फरमाए थो ए बाना तूं वञी तो मुंहिंजे महबूब बाने जी महफ़िल में त मां रब बि तोसां मोहब्बत रखां थो। अॼु असां आम न आहियूं पर अल्लाह असां सां मोहब्बत रखे थो। उहा मोहब्बत इन्हे करे रखी वञे थी जो असां अल्लाह वारे जी महफ़िल में अची विया आहियूं। सुभान अल्लाह। साम्हूं मुर्शिद जो चेहरो आहे, बयान ॿुधंदासीं, दिलियूं ठारे पोइ मोटंदासीं। चो सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद फुरकान हमीद में फरमायो उलाइकल लज़ीना हदाहुमुल्लाह, उहे माण्हू जन के मुरब हिदायत कई, उहे हिदायत वारा बणजी विया। फबिहुदाहु मुक़्तदे, वो उन्हें हिदायत के सदके, उन्हें हिदायत के सबब तव्हां भी उन्हनि जा मजलिसी ऐं उन्हनि सां वेहण वारा बणजी वञो, उन्हनि जी कढे लॻण वारा वञो। यानी अल्लाह वारनि सां मोहब्बत अल्लाह पंहिंजे क़ुरान में सेखारे पियो। अॼु असां गॾु थिया आहियूं आम न पर अल्लाह जे क़ुरान ते अमल कयूं पिया। ऐं अल्लाह वारनि जी महफ़िल में जेको ईंदो आहे उनखे हीअ महफ़िल त छा मदीने वारे साईं जी महफ़िल नसीब थी वेंदी आहे। हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फैसानी सिलसिले वारे नक्शबंदी जो सालार साईं जन जी सिक हूंदी हुई, मोहब्बत हूंदी हुई, दिल में तांग हूंदी हुई त हाओ जे मां मुस्तफ़ा जे वक़्त में पैदा थिया। सुभान अल्लाह। हर माण्हू जी तांग हूंदी आहे। सुने दिलबर साईं फरमायो हुजां जे उन्हीअ वेले मिठा महबूब तो सां, हुजां जे उन्हीअ वेले। हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फैसानी तो फरमाए मुझी दिल में सिक हुंदी हुई, मोहब्बत हुंदी हुई, हाओ जे उहो वक्त हुजे हां मां उन वक्त में पैदा थिया हां जो मुस्तफ़ा जी महफिल में वेहण वारो थिया हां, मां सहाबी बणजा हां, मुंहिंजूं नज़रूं हुजनि हां, मुस्तफ़ा जो दीदार हुजे हां। या संदन जी दिल में तमन्ना हुई, या दिल में तांग हुई। हजरत इमाम रब्बानी तो फरमाए जॾहिं मां पंहिंजो पीर कामिल वरतो, हजरत बाकी बिल्ला जो मुरीद थियसि, संदन जी महफिल में वेठसि, संदन जी सोबत में वेठसि, त हिकिड़े ॾींहुं सोबत में वेही वेही हीअं जो निगाह खणा त मां ख्वाजा बाकी बिल्ला जी महफिल में न आहियां, निगाह त खणा साम्हूं मुस्तफ़ा जो चेहरो आ, चौधारी असहाबी वेठा आहिनि, मां पाण ॾे निहारा त मां भी उन असहाबनि जी महफिल में वेठो आहियां।
अज तुझी दिल में तांग आए हाओ जे काश मुस्तफा जो दीदार कया हाओ जे बदुआ वारो चेहरो दिसा दिलगीर नथी गमगीन नथी मुझे कामिल अकमल मुर्शिद दी महफिल में आयो ही देर न गुजरनी मुस्तफा जो दीदार करे वठने निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी जेकी तकदीर होंदी है न अल्लाह वारा मटाए मुस्तफा जी महफिल में वेहण वारो बनाए छड़ींदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह असांजो मुर्शिद त उहो आहे जेको खुद हर वक्त मुस्तफा जी महफिल में वेहण वारो आहे तव्हां केतिरियूं हिकायतूं केतिरा वाक़िया केतिरनि फ़क़ीरनि जे ज़बानी मुंहिंजे मुर्शिद दिलबर सां जूं करामतूं ॿुधियूं हूंदियूं उहे चवंदा आहिनि असां दीदार कयोसीं मुस्तफा जो पर उन दीदार महिल असां साईं जन जी महफ़िल में दिलबर साईं खे बि ॾिठोसीं साईं जन जो किताब आहे दिलबर साईं साईं मिठल साईं लिखियो आहे उन में ये करामत लिखियल अथव वञी पढ़ो मुंहिंजो दिलबर साईं उहो आहे जेको हर वक़्तु मुस्तफा जी महफ़िल में वेहण वारो आहे ओ लख पीर दुनिया जा एक पासे मुझो दिल बरसाई एक पासे बस दिल जी तमन्ना है त अल्लाह ताला असांखे पंहिंजे मुर्शिद ॾे फैज़ वारो बनाए हिन ज़िंदगी में रहाए त मुस्तफा जी गुलामी ऐं दिलबर साईं जे कदमनि में रहाए ऐं क़यामत में उथियूं अॻियां मुस्तफा हुजे पोयां दिलबर साईं हुजे उन जे पोयां ही करमी काफ़िलो हुजे ऐं जन्नत में हलण वारा थी वञूं रब करीम मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधनि पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।